पवन जी, प्रिया दीदी आए। दीदी, हेलो। हा दीदी, ॿुधायो ॿुधायो, आवाज़ अचे थो, ॿुधायो। तव्हां भले फोटो न हेलो। मोकिलियो, पर तव्हां, हा तव्हां ॿुधायो सिर्फ़ु ॻाल्हाए। दीदी तव्हां ॻाल्हायो सिर्फ़ु। दीदी, हाँ भैया। हा तव्हां ॻाल्हायो सिर्फ़ु, तव्हां ॻाल्हायो सिर्फ़ु। हेलो। हा हा, आवाज़ अचे थो सुठो, तव्हां ॻाल्हायो। जी जी जी। हा बस मां चवण त ॾाढो कुझु चाहियां थी। असांजो मां इतिहास जे चवण लाइ त ॾाढी नंढी आहियां, पर मां फ्यूचर ॿारनि में ॾिसी सघंदी आहियां। इन करे असां जेके बि कल्चरल प्रोग्राम कंदा आहियूं, ॿारनि खे अॻिते वधाए करे ई कंदा आहियूं। जीअं भैया असांखे साथ ॾींदा आहिनि, उन्हनि खे चालीहो ऐं कीअं कबो आहे, हर प्रोग्राम कीअं कबो आहे, असांजे इतिहास में फ्यूचर उहे ई आहिनि ॿार असांजा। इन करे असां हर प्रोग्राम ॿारनि खे ई अॻिते रखी करे कंदा आहियूं। मुंहिंजो आख़िरी संदेशो सिर्फ़ु इहो आहे कि मां सभी वापारी, सिंधी वापारियुनि खे इहो चवणु चाहियां थी, मां हिकु अपील करणु चाहियां थी कि तव्हां सभु वापारी अचो, अॻियां अची करे। जेके असांजे सिंधी लेडीज़ घर में कमु कनि था, उन्हनि खे कोई सपोर्ट नथो करे। उन्हनि जे सपोर्ट लाइ उन्हनि खे तव्हां, उन जेके कमु कनि था उन्हनि खे कनेक्ट करे उन्हनि जो सामान वठो ऐं पंहिंजे दुकाननि ते रखो। इहो वॾी हुननि खे हेल्प थींदी। मुंहिंजो इहो ई आख़िरी में चवणु आहे कि सिंधियुनि खे ई मदद कनि त ॾाढो सुठो आहे। बाक़ी जीअं ॿियूं कम्युनिटियूं पंहिंजे कम्युनिटी खे ई अॻिते पहिरियों खणंदा आहिनि। ऐं जीअं कल्ह बि दीपा दीदीअ चयो हुओ कि असांजे सिंधियुनि में यूनिटीअ जी ॾाढी कमी आहे। इहो विषय मां बि ई चवंदसि। सिंधी भेनरुनि खे, सिंधी भाउरनि खे सिंधी ई अॻियां वधाए सघंदा आहिनि। बसि इहा मुंहिंजी सभिनि जे लाइ अपील आहे। थैंक यू। दीदी जय धन्यवाद। झूलेलाल। हा, वरी ॿिए कार्यक्रम में तव्हांखे घुराइबो, तव्हांजी जेकी बि इच्छाऊं ॻाल्हाइण जी रहिजी वेंदियूं आहिनि, उहे ॿिए कार्यक्रम में कंदासीं पूरो।